उडेरोलाल में ज़रई भाण की खोट बरक़रार। कणक पोखजण खां पोइ वापारियुनि यूरिया भाण ज़ख़ीरो करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे उडेरोलाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली बरिया। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु उडेरोलाल ऐं भर पासे यूरिया भाण लाइ आबादगार परेशान। उन मौक़े ते आबादगारनि आबिद सावल ऐं ॿियनि चयो त कणक पोखजण खां पोइ वापारियुनि यूरिया भाण गुदाम करे छॾियो आहे, जंहिं करे हाणे हू असां आबादगारनि खां भाण ब्लैक ते विकिरो करे चई रहिया आहिनि त यूरिया भाण जी खोट आहे, जंहिं करे हू गुदाम कयल भाण असां आबादगारनि खे 6 खां 7 हज़ार रुपया फ़ी ॿोरी ॾियनि था। उन्हनि वधीक चयो त पाणीअ जी बंदी थियण वारी आहे। कणक खे भाण न मिलियो त फसल एवरेज ई न ॾींदो। DC ऐं AC मटियारी मामले जो नोटिस वठी वापारियुनि पारां गुदाम कयल भाण हथ करे सरकारी रेट ते असां आबादगारनि खे फ़राहम कनि। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।